नाज़रीन, शहीद बेनज़ीराबाद बेरो टाइम सां गॾु आऊं जो मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासकेली। अॼु असां शहीद बेनज़ीराबाद बेरो टाइम में जेकी डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद जी पीपल्स मेडिकल अस्पताल आहे, उहा केतिरे ई अरसे खां वठी मुख़्तलिफ़ मसइलनि जो शिकार आहे। उते डॉक्टरनि जे इलाज खां वठी दवाउनि जी खोट आहे, सफ़ाई सुथराई जा खोड़ सारा इशू आहिनि। वक़्तनि बि वक़्तनि जेके उते जा इलाज कराईंदड़ माण्हू आहिनि उन्हनि एहतिजाज कया आहिनि। मीडिया ते खोड़ सारियूं ख़बरूं हलियूं आहिनि, पर उन जे बावजूदि पीपल्स मेडिकल अस्पताल जेकी सेंट्रल सिंध जी वॾे में वॾी हॉस्पिटल आहे, उहा सिर्फ़ु ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे अवाम खे न, पर सांगड़, नौशहरो फिरोज़, खेरपुर ऐं ॿियनि डिस्ट्रिक्ट जा माण्हू बि हिते जेके इलाज मुआलज लाइ अचनि था। ऐं पीपल्स मेडिकल अस्पताल में तमामु ग़रीब माण्हू इलाज लाइ अचनि था, जेके ख़ानगी अस्पतालुनि जो ख़र्चु बर्दाश्त नथा करे सघनि। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त पीपल्स मेडिकल अस्पताल में मुबैना करप्शन सबबि अवाम जे लाइ इलाज न जो घर न पर अज़ाब जो घर बणियल आहे, पर अवाम खे सहूलियत मुयसरु थी। अॼु असां कोशिशि कंदासीं त वीडियो लिंक ते हितां जा समाजी अॻुवान आहिनि, जेको मुख़्तलिफ़ हवालनि सां शहर जे इशूज़ ते तमामु घणो सोशल मीडिया ते लिखे थो। मीडिया जे आॾो हुन जा ईंदो आहे मोहम्मद असलम नूरी, ऐं उन सां गॾोगॾु नवाब शाह जो तमामु नामवर सहाफ़ी आहे, लेखक आहे, APNS एवॉर्ड आहे मोहम्मद साले बिलू साहिबु, जेको पिणु PMC जे अस्पताल जे मुख़्तलिफ़ हवालनि सां लिखंदो आहे त MRI मशीन ख़राबु आहे, एक्सरे मशीन ख़राबु आहे, लिफ्ट मशीनूं ख़राबु आहिनि, गंदगी जा ढेर लॻल आहिनि। ऐं उन्हनि ते हुन लिखियो आहे त अॼु असां कोशिशि कंदासीं त वीडियो लिंक ते वठूं। हिन वक़्तु असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे नामवर सहाफ़ी मोहम्मद साले बिलू साहिबु। बिलू साहिबु असांखे इहो ॿुधाए थो त 1 अरब 53 करोड़ जी बजट रखंदड़ PMC अस्पताल में अवाम खे को फ़ाइदो मिले थो? तव्हांखे बि 30-35 साल थी विया आहिनि, इन हवाले सां असांखे ब्रीफली ॿुधायो त को पब्लिक खे हिन मां फ़ाइदो आहे? पहिरीं ॻाल्हि त थोरो अस्पताल जे मामले में असां ॻाल्हायूं। 1908 में अंग्रेज़नि इहा पेशेंट फील्ड डिस्पेंसरी ठाही, 1908 में। वरी 1968 में घराम अस्पतालनि खे अपग्रेड करे ॾिनो हुयो। उन खां बाद में 1967 में ज़िले हॉस्पिटल ठही वई। बाद में 74 में ख़ुदि मुख़्तियार इदारो बणायो वियो, PMC ख़ुदि मुख़्तियार इदारो, जंहिंजो वरी चङो मुड़ुसु आसम ज़िया जेको डॉक्टर उहो बणायो वियो। इहे अस्पताल जेका मुख़्तलिफ़ मरहलनि में ईंदी रही आहे ऐं मुख़्तलिफ़ तरीक़ा इख़्तियार कया वेंदा रहिया आहिनि। ऐं जॾहिं ख़ुदि मुख़्तियार बणायो वियो, जंहिंजो मक़सदु इहो हो त अस्पताल खे ख़तमु करणु, प्राइवेट हथनि में ॾियणु। ऐं उन टाइम बि मूंखे यादि आहे त 67 करोड़ रुपया अस्पताल खे फंड मिलिया, जंहिं मां 6.5 करोड़ बि कोन ख़र्च थिया ऐं नतीजे में काकुज़ मुकमल कोन कया विया। अस्पताल में जेकी बि असां वटि एडमिनिस्ट्रेशन में ईंदा रहिया आहिनि, उहो घणो करे सियासी माण्हुनि जे अंडर में रहंदा आया आहिनि। जीअं हू चवंदा रहिया तीअं हू कंदा रहिया। नतीजनि में मरीज़नि लाइ कुझु कोन थियो। हिते CT स्कैन मशीन जेका PMC हॉस्पिटल लाइ आई हुई, उहा नई मिलण जे बजाए पुराणी ॾिनी हुई, जेका डॉक्टर आसम असांखे ॾिनी, जंहिंखे बि अॻिते हली काॿाड़ में उछलियो वियो। बाद में जेका CT स्कैन मशीन मौजूदु आहे, उन खे 1 साल थी वियो आहे, अञा ताईं उनजी मरमत न कई वई आहे। इन मां अंदाज़ो लॻायो, जॾहिं त 1 करोड़ 20 लख रुपया ख़ुदि इन जे लाइ मौजूदु पिया आहिनि। ऐं केतिरा वज़ीर मशीर आया जिन ऐलान कया, लेकिन न ॾिनऊं। असां वटि हालति इहा आहे त जेके माण्हू अचनि था, पहिरीं त हाउसनि जो पेट भरियो ऐं उन जा मुलाज़िम रखो, भले उहे अंधा मुंडा टूंडा हुजनि, कहिड़ा बि हुजनि, उन्हनि खे रखो। जंहिंजे नतीजे में इहो तव्हां ॾिसंदव त हॉस्पिटल में जेके मुलाज़िम आहिनि बि उहे कमु करण लाइ तयारु न आहिनि। ऐं जेके डॉक्टर्स आहिनि, उन्हनि जो जहिड़ो इहो हूंदो आहे त असां PMC यूनिवर्सिटी जा आहियूं,
बाबा तव्हां टीचिंग इस्पताल आहे हिते तव्हां अचो पिया। अॼु ॾींहुं ताईं PMC खे टीचिंग कॉलेज कोन मिलियो आहे, जेको कॉलेज हो बि हो PMC यूनिवर्सिटी थी वियो, जंहिं ते कंहिं तवजो ई न ॾिनी आहे त बाबा या त असांजो कॉलेज ॾियो, टीचिंग कॉलेज ॾियो, उहो आहे कोन। हीअ 1 अरब ताईं जेका बजट मथे थी वई आहे, इहो पहिरीं हुई करोड़नि में, ऐं करोड़नि में हूंदे बि मरीज़नि जे लाइ कुझु कान हुई, बल्कि इहा हूंदी हुई सियासी पेट भरण लाइ। हींअर जेको इन में PMC में जेको सॼे में सॼो जेको किसो आहे, उहो आहे तव्हांजी यूनियननि जो। यूनियनूं जेके चाहींदियूं उहो MS हलंदो, जंहिंखे यूनियन न चाहींदी उहो MS हलंदो ई कोन। ऐं नतीजनि में तव्हां ॾिसो करप्शन जो हीउ इस्पताल घर बणियलु आहे। जॾहिं CT स्कैन ऐं जेका MIR मिली त दबेर जेको सेक्रेटरी परचेजिंग हो तंहिंखे अॼु ताईं कुझु न कयो वियो आहे, ऐं जंहिं जेका करोड़नि जी करप्शन कई, नतीजनि में उहे मशीनूं असां वटि सही माने में अॼु ताईं न हलियूं आहिनि, न वरी दवाऊं मिलनि थियूं। जेकॾहिं तव्हां दवाउनि जी जेकॾहिं खोजना कंदव, अक्सर दवाऊं 2 नंबरी आहिनि, 2 नंबरी खे 3 नंबरी ताईं पहुची चुकियूं हूंदियूं। ऐं बिलू साहब तव्हांजी मां ॻाल्हि कटंदुसि त जेकी तव्हां ॻाल्हि कई त दवाऊं मेडिसन्स असांखे 2 नंबर ऐं गैर मयारी मिलनि थियूं, पर हीअ जेकी तव्हांखे मां ॿुधायो त 46 करोड़ खां मथे बजट आहे, पर तव्हां बि विज़िट कंदा आहियो, असां बि माण्हू असांखे फ़ोनूं कंदा आहिनि त हिकु डिस्प्रिन जी गोरी बि माण्हू खे नथी मिले, त इहे 46 करोड़ वञनि काॾे था, इन जा टेंडर कीअं था कया वञनि, छा इन भला वहंदड़ गंगा मां सभु माण्हू मुस्तफ़ी थियनि था? इन जे करे को सगारो आवाज़ बि कंहिं सियासी समाजी धुरनि बि न उथारियो आहे, हेॾो सारो इशू आहे, त उन हवाले सां तव्हां छा चवंदव? असल में छा आहे त असांजो माण्हू हींअर बेहस थी चुको आहे, हुन वटि उहा सघ ई न रही आहे त को आवाज़ु उथारे। सघ न रही आहे या हिसोपति वठे थो कुझु पैसा? ॿई ॻाल्हियूं आहिनि, सघ बि न रही आहे ऐं हू चए थो मुंहिंजो कमु थिए। हाणे मुंहिंजो कमु थिए, हुनखे कुर्सी थी मिले, लिखत में जेके दवाऊं उन्हनि खे जेको जेका मिली थी वञनि हलियूं, ॻाल्हि ख़तमु। जेकॾहिं ऑफिसर अचनि था, उन्हनि खे घर वेठे दवाऊं मिलनि थियूं, भले खणी कहिड़ा बि ऑफिसर हुजनि, उनखे दवाऊं मिलनि थियूं। हालांकि उन्हनि खे दवा वठण जो हक़ु कोन्हे को, लेकिन उहे दवाऊं वठनि था। असां वटि ग़रीब माण्हू उहो रुॻो चवंदो आहे त बाबा मूंखे रुॻो ॾिसो, मूंखे रुॻो ॾिसो, पर्चियूं त उनखे ढेर मिलनि थियूं, ऐं उहो पर्चियूं वठंदो वञे थो, लेकिन उनखे सही माने में ॾिसण बि कोन्हे को। OPD में तव्हां ॾिसंदव त OPD में जेके डॉक्टर वेठल हूंदा आहिनि, सो प्रोफेसर कोई कोन हूंदो आहे, ऐं जेके प्रोफेसर खे केॾीमहिल कंहिंखे सॾु बि कंदा आहिनि इमरजेंसी में, उहो जेसिताईं पहुचे तेसिताईं उहो जेको मरीज़ मरियो वञे। असां तव्हांखे यादि हूंदो त हिते पुराणी OPD हूंदी हुई हिकिड़ी, जंहिंजी बिल्डिंग बि ज़बरदस्त हुई, लेकिन बिला वजह उनखे ढाहे उनजो मटीरियल अलाए कंहिंखे ॾिनो वियो, ऐं उहा OPD शिफ्ट कई वई वरी असांजा ट्रामा सेंटर ॾे। हालांकि ट्रामा सेंटर असां वटि सिंध जे अंदरि कराची, हैदराबाद ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में ठहियल आहिनि, असां वटि बि ठाहियो वियो, जंहिंजो एयर कंडीशन बि अलाए काॾे गुम थी विया, सामान गुम थी वियो, जंहिं ट्रामा सेंटर जे मथां हेलीकॉप्टर खे लहिणो, पर इहा बजट काॾे वई? सवालु इहो आहे त असां वटि रुॻो भितियूं पियूं आहिनि, कमरा पिया आहिनि, बजट कोन्हनि के। ऐं बजट जेका आहे उहो सिधी सही जेकॾहिं ॻाल्हाइजे थो कंहिं ऑफिसर सां, इहो ई चए थो त बाबा हिते पहुचण लाइ असांखे ॾियणो वठिणो पए थो, उहो न सिर्फ़ु हितां ताईं पर मथे ताईं ॾियणो वठिणो पए थो, उन खां पोइ असां सीट ते वेहूं। बिलू साहब, जेके MS जी हिते मुक़ररी थिए थी, छा उहा मेरिट ते थिए थी या को ॿियो को गिव एंड टेक थींदो आहे? मां भाए थो त ही जॾहिं खां 70 खां पोइ ज़रे घटि ईअं ई सम्झिजे त मेरिट ख़तमु थियल आहे, छाकाणि त हिते सियासी बुनियादनि ते जेको घणो ॾे उहो हिते अचे थो, मेरिट आहे ई कोन। जेकॾहिं मेरिट ते हुजे हा त जेकॾहिं को कंहिंजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न हुजे हा, बल्कि हू पंहिंजे इस्पताल खे पंहिंजो घरु सम्झी, मरीज़नि खे पंहिंजो मरीज़ सम्झी, पंहिंजो बचो सम्झी उनजो इलाजु कराया, पर हिते त ईअं आहे कोन। हिते त रुॻो इहो आहे त बाबा पैसा कीअं गॾु कजनि। तव्हां यादि हूंदो त हिते स्टोरुनि मां केतिरियूं दवाऊं चोरियूं थियूं, उहे पकड़िया, उनखे छा थियो? कुझु कोन थियो।
लेकिन अॼु बि इहो आहे त जेकी परचेजिंग थिए थी उन ते शेयर आहे, कमीशन आहे, ऐं जेको तव्हां छा था ऑफिसर अचे सम्झो थो। बिलू साहब, तव्हांजो तजुर्बो साफ़ थी चए छा थो ॿुधाए त हीअ जेके 46 करोड़ दवाउनि जी ऐं 4.25 करोड़ जेको खाधो पीतो मरीज़नि खे ॾिनो वेंदो आहे, त वाक़ई इहे ख़र्च थियनि था मरीज़नि ते, दवा मिले थी, खाधो पीतो सही मिले थो। मां त ॾिठो आहे त बाल्टिन में दाल हूंदी आहे, मानियूं ईअं जीअं हूंदियूं आहिनि जीअं इंसाननि खे न पर जानवरनि खे ॾिनी वेंदियूं आहिनि। तव्हां बोरची खाने जी जेकर तव्हां विज़िट कंदो त उते हालति ख़राबु आहे। त छा इहो पैसा जेन्युइन ख़र्च थियनि था, एतिरा पैसा जेके आहिनि 50 करोड़ खां मथे भाई इस्पताल आहे 750 मरीज़नि लाइ, ऐं 750 मरीज़ हूंदा ई कोन के जेके एडमिट थियल, ऐं उन खां सवाइ मरीज़नि खे सुबुह जे टाइम नाश्ते में बेदा वग़ैरह ॿियो टियों ॾिनो वेंदो आहे, फ्रूट ॾिनो वेंदो आहे, मंझंदि जो सुठा खाधा ॾींदा हुनजी 3 ॾींहं हिकिड़ो खाधो ॾिनो वेंदो आहे, 3 ॾींहं ॿियो ॾिनो वेंदो आहे, गोश्त वग़ैरह ॿियो टियों। उहो हिते कोन्हे को। हिते त जेकॾहिं गोश्त अचे थो बि उहो ऑफिसरनि जे घरनि में घणो वञे थो। बाक़ी हिकिड़ियूं हॾियूं जेके उन्हनि खे ॾेखारण लाइ हूंदियूं आहिनि। हुसैन बख्श MS हिकिड़ो आयो, उन गोश्त वञे थो या उन गोश्त सां गॾु नोट बि वञनि था ऑफिसरनि जे घर ते? बाबा नोट त पहिरीं हूंदा आहिनि नी, नोट ॾेई त वेहबो आहे नी। भला जेके हींअर MS वेठी आहे, छा उन ग्रेड जी आहे छा जंहिं ग्रेड जे MS हुअणु खपे? न, हिन खां अॻु में जेको वेठो उहो बि ईअं हो। बिलू साहब सोर्सिस इहो माना मालूम थियो आहे त ज़िले शहीद बेनज़ीराबाद जो अहम जेको ब्यूरोक्रेट आहे उनजी सपोर्ट आहे, उनजो कहिड़ो इंट्रस्ट आहे जो उनखे MS जी सपोर्ट थो करे? बाबा MS जी सपोर्ट इन करे थो जेको हुननि खे हर शइ मिले थी। तव्हां सिधो समुझ छो नथा अचो त हुनखे विहारे हाउस आहे, जे हाउस जे बग़ैर जेका को वेही नथो सघे ऐं आशीर्वाद जे सवाइ को वेही नथो सघे। सिधी सी ॻाल्हि इहा आहे नी। ऐं हिते जेको आहे सियासी बुनियादनि ते ई सॼो कमु हले थो। मूं इहो पियो चयो त खाधे में जेकॾहिं मोहम्मद हुसैन हिते आयो MS, उन वरी थाली में डिश में पंहिंजा खाधा वाधा वेठी उहो मरीज़नि खे। महिरबानी बिलू साहब। तव्हां नाज़रीन सिंध जो बल्कि ज़िले शहीद बेनज़ीराबाद जो जेको लेखक आहे, नामवर सहाफ़ी आहे, उन जूं ॻाल्हियूं ॿुधियो। हुनजो चवणु आहे त हिते जेको बि PMC अस्पताल में मुक़ररु थिए थो MS या जेकी बि मसइलो थिए थो त उहो सियासी आशीर्वाद सां थिए थो। उनजे करे अस्पताल अवाम खे सहूलियत ॾियण में नाकाम थी वई आहे। मेडिसिन जा पैसा हुजनि या वरी खाधे पीते जा पैसा हुजनि, उहे ऑफिसरनि जे जेबुनि जे हवाले थियनि था। ऐं जॾहिं अहिड़ी सूरत हाल हुजे, ऐं मां हीउ पहिरियों दफ़ो तव्हांखे अंग अखरनि सां ॿुधायां पियो त हीअ अथेंटिक अंग अखर आहिनि, त जॾहिं कॾहिं बि कंहिं मीडिया ते न आया आहिनि त एतिरी बजट हुजण जे बावजूदि PMC अस्पताल जी हालति तमामु ख़राबु आहे। ॻाल्हि बल्कि हिन वक़्तु असां वटि ज़िले शहीद बेनज़ीराबाद जो मुतहरिक ऐं समाजी अॻुवान मोहम्मद असलम नूरी मौजूदु आहे। उनखे वीडियो लिंक था। असलम साहब, असांखे ॿुधायो त हीअ पीपल्स मेडिकल अस्पताल जेकी आहे उहा ग़रीब माण्हुनि जे इलाज ऐं मुआल जे लाइ क़ाइमु कई वई आहे, पर वक़्तनि फ़वक़्तनि तव्हांजे नज़र में तव्हां बि खोड़ सारो हुन ते लिखियो आहे, सोशल मीडिया ते मीडिया जे ॾाढो पेश कयो आहे त हीअ हेतिरी बजट मूं तव्हांखे जीअं अॻु में बर्ज़ करे चुको आहियां त 1 अरब 53 करोड़, उन मां 90 करोड़ सैलरीज़ ते वञे थी, बाक़ी 60 करोड़ जेकी आहे उहा मेडिसिन जा 46 करोड़, 4.25 करोड़ खाधे पीते ते, 7 करोड़ अदर्स जंहिंजो को बि न आहे त उहा कंहिं ते ख़र्च थिए थी को उहा हुनजी मर्ज़ी आहे त कहिड़े हिसाब सां। इन हवाले सां तव्हां छा चवंदो त हीअ अस्पताल माण्हू खे इलाज जी सहूलियत ॾिए थी या माण्हू खे वधीक बीमार करे थी? मैं बताता चलूं कि इस वक्त पीपल्स मेडिकल कॉलेज के साथ साथ, क्योंकि इस वक्त सिंध का कराची के बाद मैं समझता हूँ ये दूसरा नंबर हॉस्पिटल है, और सिंध में कराची के बाद दूसरा नंबर हॉस्पिटल होने के साथ साथ इसका बजट भी कराची के बाद सबसे ज़्यादा बजट है 1 अरब 53 करोड़ रुपए। लेकिन आप देखें कि इस वक्त जो है बजाय 1 अरब 53 करोड़ का बजट होने के साथ साथ आप देखते चलें कि यहाँ पर जो बजट है उसका क्या हशर किया जा रहा है, वो किसकी जेबों में जा रहा है, क्योंकि मुझे तो कहीं बजट जो है वो खर्च होता हुआ दिखाई नहीं देता। आप देखें कि पीपल्स मेडिकल हॉस्पिटल जो है वो करप्शन की आमाजगा बन गया है। सियासी बंदरबांट, नौकरियां भी सियासी बंदरबांट के ज़रिए वहाँ पर जो है वो
दी जाती हैं। इसके अलावा खाने का जो सिलसिला है वहाँ पर किचन है उसकी सूरत हाल भी आपके सामने है कि वहाँ पर किस तरीके से किचन गंदगी का वहाँ पर ढेर नज़र आता है। और जो सहूलतें जो है जो मरीज़ बीमार हैं जो हॉस्पिटल में एडमिट होने के लिए आते हैं, बजाय वो खाना खाने के बाद जो है वो तंदुरुस्ती पैदा हो उनमें, वहाँ पर तो वो खाने से और मज़ीद बीमार होते हैं। दूसरी बात मैं बताता चलूँ कि खाने की सूरत हाल ये है कि वहाँ पर खाना इस काबिल ही नहीं होता कि मरीज़ जो है उसको खा सके। दूसरी बात ये कि यहाँ पर मेडिसन की सूरत हाल ये है कि यहाँ पर डिस्प्रिन गोली तक इस हॉस्पिटल में मौजूद नहीं है, और इससे ज़्यादा बेहिसी की क्या बात होगी। दूसरी बात मैं आपको ये भी बताऊं कि लिफ्ट ख़राब है, MRI मशीन यहाँ पर ख़राब है, एक्सरे मशीन ख़राब है, CT स्कैन मशीन तो एक अरसे से ख़राब है। ये 1 अरब 53 करोड़ का बजट मैं समझता हूँ कि किसकी जेब में जा रहा है। जिससे सवाल किया जाता है तो वो जो है जो वहाँ पर इस वक्त इंचार्ज हैं तो वो कहते हैं जी हमें खुद नहीं पता। जिनके तवस्सुल से जिनके चेक पर साइन होते हैं उन्हें ही ये नहीं पता कि ये बजट किन की जेब में जाता है। तो इस वक्त पीपल्स मेडिकल हॉस्पिटल जो है वो करप्शन की आमाजगाह बना हुआ है। आप देखें कि वार्ड के अंदर आप जाएं, कार्डियो वार्ड के अंदर, वहाँ के वाशरूम आप चेक करें, वहाँ पर बदबू का ये आलम है कि चंद सेकंड आप जो है वहाँ पर खड़े नहीं हो सकते। तो वहाँ पर जो बेचारे मौत की ज़िंदगी के लिए वहाँ पर आते हैं कि यहाँ पर कार्डियो वार्ड में जो है हमें सहूलत मिलेगी और यहाँ पर ज़िंदगी मिलेगी, लेकिन वहाँ पर तो मौत का सामान किया हुआ है कार्डियो वार्ड के अंदर। आप जब वाशरूम के पास चंद सेकंड नहीं खड़े हो सकते तो वहाँ पर जो है लोग ज़्यादा तादाद में आप देखेंगे मौत की ज़िंदगी हार रहे हैं। वहाँ पर रात को बिस्तर पर बिल्लियों का बसेरा है, कुत्तों का बसेरा है, वहाँ पर आप रात को किसी पहराए में चले जाए, वहाँ पर आपको असलम साहब बिल्कुल तव्हां सही ॻाल्हि कई त उते करप्शन बि थिए थी, इलाज नथो थिए। पर ही जेको असां तव्हांखे ॿुधायो त ही जेके ठीका आहिनि मानीअ जो या मेडिसन जो, उहे उते जे मुलाज़िमनि जा फ्रंट मैन आहिनि ऐं उहे को 7 स्केल में आहे, को 11 स्केल में आहे, पर उन्हनि जी तव्हां प्रॉपर्टीज़ चेक वञी कयो त उहे किरोड़नि में प्रॉपर्टीज़ आहिनि। त हिकिड़ो मुलाज़िम जेको 30-35 हज़ार पघार खणंदड़ मुलाज़िम हुजे उहो 8-10 सालनि में किरोड़पति थी वञे त यकीनन उहा पैसो उते ई कमायो हूंदो मुबैना करप्शन करे न। त हीअ नेब किथे आहे, एंटी करप्शन किथे आहे, ही ॿिया इदारा किथे आहिनि जेके चवनि था त असां करप्शन खे रोकियूं था। बात ये है कि खाने की जहाँ आपने बात की कि वहाँ के जो मुलाजमीन हैं उनको ठेका दिया हुआ है, तो ये भी काबिल तशवीश बात है। ये ठेके जो होते हैं वो मुलाजमीन को नहीं दिए जाते, बल्कि जिनका प्रॉपर काम होता है, जिनके मुलाजमीन का तो नाम नहीं, उनके फ्रंट मैन है वो नाम, तो लिहाजा वो अपना देंगे। लेकिन जैसे आजकल चल रहा है तो इस हवाले से क्या कहेंगे आप? मैं कहता हूँ कि करप्शन के हवाले से आपने जब बात की तो नेब का इदारा है और बहुत सारे इदारे हैं, उनकी खामोशी भी माने खेज है। वहाँ पर मैंने अक्सर ये देखा है कि वहाँ पर तहकीकात भी होती है और उसके बाद जो है वहाँ पर जो है पता नहीं क्या सिस्टम इनका बना हुआ है कि वहाँ पर नेब के इदारे भी जो है वो नाकाम दिखाई देते हैं। बाकायदा तहकीकात होती है, सारा कुछ जो है वो छानबीन की जाती है, लेकिन उसके बावजूद भी जो लोग करप्शन कर रहे हैं वो कानून की गिरफ्त में नहीं आ रहे हैं, उनको कोई सज़ाएँ नहीं मिल रही हैं। एक अरसे से ये करप्शन का बाजार जो है वो गर्म किया जा रहा है। ये मैंने आपको बताया, आपको भी पता है कि 46 करोड़ जो है वो मेडिसिन की है और 4.25 करोड़ जो है वो जाती है इस पे खाने के हवाले से, और 7 करोड़ का तो अदर्स में कोई हिसाब नहीं है, तो वो कहाँ जाती है? तो क्या दवाई मिलती है, खाना मिलता है अच्छा लोगों को? नहीं, मैं नहीं समझता कि खाना वहाँ पर जो है वो अच्छा कोई मुयसर है। वहाँ पर जो है वो नाकिस मटीरियल इस्तेमाल होता है, खाना नाकिस जो है वहाँ पर फराम किया जाता है, क्योंकि खाना जितना 4.25 करोड़ का जो बजट है उसमें तो आपको नाश्ते के अंदर बहुत सारी VIP चीज़ें मरीज़ों को मिलनी चाहिए और दोपहर का खाना, रात का खाना भी स्टैंडर्ड के मुताबिक मिलना चाहिए, लेकिन वहाँ पर ऐसा नहीं हो रहा है। मैं नहीं समझता कि ये 4.25 करोड़ रुपए किसकी जेब में जा रहे हैं। और दूसरी बात ये बताता चलूँ कि इस वक्त जो हॉस्पिटल का बहुत बड़ा जो इस वक्त दवाओं का जो गोदाम है, जहाँ पर दवाएं मरीज़ों को फराम की जाती हैं, पूरे हॉस्पिटल में सप्लाई की जाती है, वहाँ पर वो जो लोग काम कर रहे हैं
वो आप देखें कि उनके बाकायदा बंगले बने हुए हैं, बैंक बैलेंस उनका देखें तो करोड़ों के अंदर उनका बैंक बैलेंस जो है वो इस वक्त आपको मिलेगा। असलम साहब, मैं आपको एक अफसोस ये बात है कि ये जो सीटी स्कैन का सिविल अस्पताल में वो ऑपरेट करता है या एमआरआई ऑपरेट करता है या एक्सरे ऑपरेट करते हैं, उनकी बाहर खानगी वो बनी हुई है लैब, तो वो कैसे चाहेंगे, वो तो ख़राब करेंगे कि वो बंदे हमारे पास आ जाएं। तो ये देखने में नहीं आ रही एंटी करप्शन या हमारे मुंतखब नुमाइंदों को, हमारे ऑफिसर साहबान को? असल में ये एक पूरा माफिया है। मैं आपको बताऊं कि ये पूरा एक माफिया है। वहाँ पर जो लोग काम करते हैं, वहाँ पर ये मशीनें जो हैं, एमआरआई है, सीटी स्कैन मशीन है, अल्ट्रासाउंड मशीन है, इसको ख़राब बाकायदा एक स्कीम के तहत किया जाता है ताकि उनके कमीशन जो है वहाँ पर जो प्राइवेट बने हुए हैं सीटी स्कैन या एमआरआई के मरकज़, अल्ट्रासाउंड के मरकज़, वहाँ पर उन लोगों के बाकायदा जो है कमीशन बंधे हुए हैं। ये वहाँ से मरीज़ों को भगाते हैं, वो कहते हैं ये जी मशीन ख़राब है, तो वहाँ पर उनके जब कमीशन बंधे हुए हों तो ये मशीनें जो है कैसे सही हो सकती हैं हॉस्पिटल की। ऑपरेशन देखें कि एक अरसा दराज से कोरोना वायरस जब से आया है उस वक्त से ये ऑपरेशन नहीं हो रहे हैं प्राइवेट सेंटर्स पर। थैंक यू असलम साहब, हमारा टाइम ख़त्म हो गया है। नाज़रीन, ही तव्हां समाजी अॻुवान असलम साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, त उनजो बि इहो चवणु आहे त इस्पताल में आवाम खे कंहिं बि क़िस्म जी सहूलियत मुयसरु नथी कई वञे ऐं जेकी बि बजट अचे थी उहा करप्शन जे वर चढ़ी थी वञे। पर हिते जेके असांजा करप्शन जे रोकथाम लाइ इदारा ठाहिया विया आहिनि, नेब आहे या एंटी करप्शन आहे, यकीनन उहा एंटी करप्शन बि सिंध हुकूमत जे मातहत आहे, उनजा बि नवाब शाह में वञण में या छापे हणण में पर सड़ंदा, यकीनन उनखे पंहिंजी सीट बचाइण आहे। पर पोइ इन्हनि इदारनि मां कहिड़ो फ़ाइदो जेके आवाम जे पैसे ते ऐं ख़ासि तौर ते सिहत जे लाइ ईंदड़ पैसनि ते करप्शन थिए ऐं उहे इदारा ख़ामोश थियनि, त उते बि उन ते बि खोड़ सारा सुवाल उथरनि था। नाज़रीन, ही तव्हां असांजे समाजी अॻुवान ऐं सहाफ़ी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हाणे असां मरीज़नि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, अचो त तव्हांखे उहा ॿुधायूं। असां आया आहियूं डिलीवरी केस सां, राति खां हाणे वेठा आहियूं, कुझु बि न मिलियो आहे, न भॼ भॼा में पूरा आहियूं, रुगो भॼ भॼा में पूरा आहियूं। राति खां हाणे 500-600 जी मानी खाई चुका आहियूं, उन खां प्लस में असां भॼ भॼ डुकी मरी आहियूं, हिमल ताईं वेठा आहियूं। असां ते कंहिं बि एक्शन न खयो आहे, न वरी कंहिंखे असां चयो बि आहे। असां विया आहियूं अंदरि, डॉक्टराणी देर राति हिकिड़ी हवाल कया, वरी ॿी हवाल कया आहिनि, वरी टीं हवाल कया आहिनि, वरी हिमल ख़ाली मोटी आया आहियूं। ॿचड़ा वेठा आहिनि उस ते, सुबुह खां हाणे वेठा आहियूं। असां वटि हाणे मानी जा बि पैसा न आहिनि, ईअं चुप कयूं वेठा आहियूं। जा हाणे हिननि जी मर्ज़ी आहे, जीअं दिलि चयनि तीअं कनि, या जवाबु ॾेई छॾनि त असां ॿिए पासे वञूं। हेॾी सारी इस्पताल असां ॿुधी नालो हेॾो सारो, असां आया आहियूं, असांखे इंसाफ़ु खपे। ईअं न कयो चइनि दवायूं खपनि, असांजो इलाजु कयो वञे। असां ग़रीब माण्हू, असां काॾे वञूं? हिननि खे भारत कयो, असांजे पारां ॿाहूं ॿधो हिननि खे, ईअं न कनि असां सां। असां हिननि जो नालो ॿुधी, एॾी वॾी इस्पताल जो नालो ॿुधी असां आया आहियूं। सफ़ाई त बिल्कुलु कोन्हे, तव्हांजे साम्हूं ॾिसो पिया, हीअ किचिरे जो ढिग ॾिसो पिया, ऐं हिते ही वेठा आहिनि मुसाफ़िर, मर्द ऐं औरतूं। हीअ हालति जेका आहे, पखा बि कोन था हलनि, तव्हां ॾिसो पिया, पखा बि ॾिसो पिया कोन था हलनि। ज़ाहिरी तौर त हिते का बि सहूलियत कान्हे। नवाब शाह हेॾी वॾी इस्पताल आहे, हीअ तव्हां ॾिसो पिया त माना का बि सहूलियत कान्हे। दवाउनि जो खोट आहे, दवाऊं कोन्हे, ऐं डॉक्टर जेकी आहिनि उहे छा कनि? दवाऊं कोन्हे त डॉक्टर वीचारा छा कंदा? डॉक्टर ईअं वेठा न अची ख़ाली तपा थियो हलिया था वञनि। इहे सभु माना अणपूरियूं सहूलियतूं आहिनि, का बि सहूलियत कान्हे। साईं, इहे जेकी बि पैसा था अचनि, इहे जेकी वॾा वॾा मगर मच्छ वेठा आहिनि हुकूमत में, उहे खाई था वञनि, ऐं हेठें तबिके खे जेका रिलीफ मिले न, उहा कान थी मिले। असुल ॻाल्हि इहा आहे, हिते ॿाराड़ी आहे, हिते तव्हां ॾिसो पिया हालत, ही रश तव्हां ॾिसो पिया, कोरोना पई हले मुल्क मंझि, ऐं तमामु का बि सहूलियत कान्हे। न कुझु नथो मिले, कुझु कोन मिले थो बाबा, का शइ कोन्हे हिते। जेको आयो ज़रड़ थी मारे मोकिलनि था, ईअं कोन था छॾनि। बसि इहे खाइनि था मगरमच्छ, वॾा वॾा माण्हू खाइनि था,
न न मानी किथे मिले थो, का शइ कोन्हे, सहूलियत ई कान्हे। खाधो अञा ताईं मूंखे त कोन मिलियो आहे, पर दवाऊं बि असांखे अञा कोन मिलिया आहिनि। दवाउनि में घणो आहे, हा दवाऊं कोन था मिलनि, दवाऊं ॾियनि कोन था। असीं हर शइ माना मुल्ह था वठूं, हर शइ स्टोर माना खुलियल आहिनि, जेको बि पर्ची ॾींदा उहो मुल्ह था वठूं, का बि सहूलियत कोन्हे। बिजली बि कान्हे, पखो आहे भॻल, हू ॾिसो पखनि जी हालत ॾिसो, पाण ॾिसो था ज़िंदा, ऐं पाण ते पहुची पाण बीमार आहे। अलाह ख़ैर करे, मरीज़ जो बि असांजो बि ख़ैर करे, आवाम जो बि ख़ैर करे, बाक़ी अलाह बचाए, बाक़ी कमु घणो आहे। ए अलाए काॾे थिए वञनि, मगर बच खाई था वञनि, असां वटि त पहुचे ई कोन थो। ऐं बखर जमाल जो रवासी आहियां। असांजो राति सां थी आहे हिते डिलीवरी, ठीकु आहे। ऐं नंढड़ो बि गुज़ारियो जंहिंमें, ऐं असांजी जेका भाॼी आहे उहा सुबुह 6 बजे खां बेहोश आहे, हींअर ते वेंटिलेटर ते आहे। सम्झो का बि हिते माना सफ़ाई वग़ैरह का बि न आहे, वॉशरूम वग़ैरह सफ़ा थर्ड क्लास, मानी बि कंहिं कम जी न आहे, कंहिंखे मिले थो कंहिंखे कोन थो मिले। दवाऊं बि आहिनि, अधु ॿाहिरां वठणियूं थियूं पवनि, कुझु आहिनि कुझु माना ॿाहिरां वठणा था पवनि। हर इंसान ॾुखिया लॻा पिया आहियूं, हुते वठ लॻी पिया, किरोना जो तव्हां ॾिसो था रसी कई लॻी पिया। ऐं ग़रीबनि खे ॾियनि खाद खुराक, अहिड़ी मानी था आणनि जो केरु खाइण लाइ बि तयारु न आहे। असांजो मुतालबो त वधि में वधि माना इस्पताल जो केयर कयो वञे, हिन ते ख़र्चु कयो वञे। दवाऊं बि घटि मिलनि था जी, जी सफ़ाई बि कोन्हे जी, हालत ख़राबु लॻो पियो आहे। मानी बि कोन था ॾियनि, असीं पाण था वठूं जी, जी हा असां मानी बि पाण था वठूं, मानी बि कोन था ॾियनि, हा हालात ख़राबु लॻो पियो आहे। जी नाज़रीन, ही तव्हां मरीज़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हाणे असां राब्तो कयो आहे PMC अस्पताल जे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर सईदा बलोच। डॉक्टर साहिबु, असांखे इहो ॿुधायो त 1 अरब 53 करोड़ जी बजट आहे PMC अस्पताल में, 46 करोड़ मेडिसन लाइ अचनि था, 4.25 करोड़ खाधे पीते जे लाइ अचनि था, पर उनजे बावजूदि बि माण्हू ऐं मरीज़ दाऊं करे रहिया आहिनि त उनजो को बि इलाजु नथो थिए। त छा सूरत हाल आहे, छो नथो इलाजु कयो वञे, इन हवाले सां तव्हां छा चवंदा? नो डाउट त बजट असांजो एतिरो तक़रीबन आहे, पर हिन में 60-70% असांजी पघारूं आहिनि, पेंशन्स आहिनि, अदर्स हुन में हली थी वञे। हुन खां अलावा पोइ मेडिसन आहे, अदर्स आहिनि, उहा इंक्लूडेड आहिनि, हिन में माइनस थी वञे। हाणे छा जे करे टर्शरी केयर हॉस्पिटल आहे, मेजर ऑपरेशन जेको आहे असां वटि थींदा आहिनि, ICU असां वटि आहे, ऐं जेको आहे सॼे हुन में ICU आहे ई कोन्हे। ICU जो पंहिंजो हिकिड़ो वॾो किरदारु आहे, माना मेडिसन हुन जी जेको यूज़ेज आहे तमामु घणो आहे, OTs जी यूज़ेज आहे। पोइ हुन में जेको अहिड़ा आइटम्स आहिनि जेको आम हॉस्पिटल्स में यूज़ न थींदा आहिनि, ऐं तक़रीबन असां वटि जेको आहे उहा सभु फैसिलिटी अवेलेबल आहिनि, त यूज़ेज बि एतिरो ई आहे, तॾहिं त गवर्नमेंट एतिरो बजट रखियो आहे। अदरवाइज़ न त जेकॾहिं यूज़ेज न हुजे त पोइ घटि थी वञे या वधीक यूज़ेज आहे त असांजो वधाए ॾियूं। हुन लाइ असीं जेको आहे थोरा एफर्ट्स वठूं पिया, जीअं कैमरास जेको आहे असीं लॻायूं पिया पंहिंजे स्टोर्स ते, मेन स्टोर ते, जिते LP थिए थी या पर्ची ठहे पई। तक़रीबन अॼु बि असांजा जेको आहे 16 कैमरा लॻाया आहिनि, त हीअ ताकी आईंदा फ्यूचर लाइ असीं जेको प्रीवियसली प्रैक्टिस रही आहे उनखे केतिरो रिड्यूस थिए, ख़तमु करे सघूं, त उहा कयूं पिया। हाणे हिन मुंहिंजो जेको शौक़ु आहे या हिकिड़ो जज़्बो आहे त मानी जो ठेको अहिड़ी हुजे, को कंपनीज़ हुजनि, वॾियूं कंपनीज़ जेके असीं ठेके में ॾियूं, सॼो बजट उन्हनि खे ॾेई करे उन्हनि खां मानी पैकेट में मिलनि, जीअं कराची में सप्लाई थिए पई। बिल्कुलु अहिड़ो रुझान आहे मुंहिंजो, त हाणे बि कोशिशि कंदमि त टेंडर में असीं ॾियूं मानी जो, त कंपनीज़ अची जेको आहे उनखे हायर करे ठेको अची ठेके में अचनि, ऐं मानी जो सिस्टम जेको आहे बहितर थी सघे न। ऐं हिन टाइमली जेको प्रेज़ेंटली बि असांजो मानी जो काफ़ी सिस्टम बहितर थियो आहे, पर असां वटि हींअर पेशेंट बि घटि हुआ, ऐं इवन कुझु टाइम त अहिड़ो बि हो त लॉकडाउन जे करे असांजा मुलाज़िम ॿाहिरि न पिया वञी सघनि, जेको अचिणा हुआ उहा चयो मानी किथे खाईंदा। पोइ हॉस्पिटल असांजे पंहिंजे ई मानी जे बजट में ई हुन सॼे हॉस्पिटल जे अमले खे असां मानी वानी ॾींदा रहिया आहियूं वक़्तनि खां वक़्तनि, ताकी उहा ड्यूटी ते हाज़िर हुजनि। ही बजट जेको कुझु हेड्स आहिनि, जीअं सिक्योरिटी आहे उहा असां वटि घटि आहिनि, ऐं HR असां वटि तमामु घटि आहे। नर्सिंग 910 बेडेड हॉस्पिटल आहे, जॾहिं त 10% ते या 5% ते जेको WHO जो रूल आहे त 5 पेशेंट लाइ हिकिड़ी नर्स हुजे। असांजी त 50 बेड ते बि हिकिड़ी वरी OTs आहिनि, OPDs आहिनि, माना डिवाइड थी वेंदियूं आहिनि नर्सिस असांजियूं। ऐं 100 नर्सिस एतिरे वॾे इंस्टीट्यूट खे 24 आवर हलाइणु तमामु ॾुखियो आहे। नर्सिंग जेको आहे तमामु घटि आहे असां वटि। ॿियो त असां वटि जेको पैरामेडिक्स में स्वीपर्स थी विया, उहा जेनिटोरियल उहा त तमामु घटि आहे। बाक़ी चौकीदार थी विया उहा असां वटि कोन्हनि, पटे वारा असां वटि कोन्हे, पियान न आहिनि,
ॿिया जेको आहिनि हेल्पिंग जेको आहे नर्सिंग अर्दली आहिनि उन जी पोस्टिंग घटि आहिनि। हुन खां पोइ जेको आहे असां टेक्निकल स्टाफ आहे तमामु घटि आहे। लेबॉर्ट्रीज़ में जेको रिटायर थी वियो आहे उन्हनि खे रिप्लेस न कयो वियो आहे। ऐं लॉन्ड्री आहे हुन में जेको ज़रूरत आहे टेक्निकल माण्हू रिटायर थींदा वञनि पिया, उन्हनि जी रिप्लेसमेंट न आहे, माना उहा घटि थींदी पई अचनि। माना टाइम टू टाइम हाणे विदिन 3 इयर्स त इलाही असांजा जेको एक्सपर्ट टेक्निकल माण्हू आहे रिटायर थी वेंदा। OTs में जेको टेक्निकल माण्हू आहे OT जो स्टाफ जेको ट्रेंड आहे उहो रिटायर थींदो त पोइ त घणी मुश्किलात में अची वेंदा। त न्यू अपॉइंटमेंट्स थियनि हिन टेक्निकल जेको आहे जॉब्स ते, त जेको हॉस्पिटल जेको आहे नेक्स्ट हुन में सफ़र न करे फ्यूचर में। जी नाज़रीन, ही अॼु जे प्रोग्राम में तव्हां असांजा जेके महिमान हुया नवाब शाह जो नामवर सहाफ़ी लेखक साले बिलू, समाजी अॻवान मोहम्मद असलम नूरी ऐं मरीज़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो चवणु आहे त PMC अस्पताल जेको अंग्रेज़नि जे दौर में ठहियो 1908 में इस्टेब्लिश थियो ऐं आहिस्ते आहिस्ते उहो 1974 जे दहाके में ख़ुदि मुख़्तियार बि थियो। पर उन जे बावजूदि ही जॾहिं सियासी भोतारनि जे वर चढ़ी वियो आहे त उन खां पोइ अवाम खे कंहिं बि क़िस्म जो फ़ाइदो नथो ॾिए। त अॼु असां तव्हांखे अंगनि अखरनि सां इहे जेके आहिनि से रिपोर्ट पेश कई त PMC अस्पताल जी जेकी सालियानी बजट आहे उहा 1 अरब 53 करोड़ बजट आहे, जंहिंमें 90 करोड़ पघारुनि ते वञनि था। छा उहे 90 करोड़ माण्हू पघार खणंदड़ अवाम खे उते सहूलियतूं इलाजूं फ़राहम कनि था, जॾहिं त 46 करोड़ जेके मेडिसन ते 4.25 करोड़ मरीज़नि खे खाधो पीतो जे लाइ रखिया विया आहिनि। पर उते तव्हां महिमान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, असां पाण बि ॾिठो आहे त दाल खां सवाइ या गैर मयारी खाधे खां सवाइ उते फ़राहमी नथी। उहे ठीका कंहिं वटि आहिनि, मेडिसन जा ठीका कहिड़ा काॾे था वञनि, उन्हनि जी बि इन्वेस्टिगेशन करणु खपे। हीअ असां जेकी बि अॼु प्रोग्राम कयो आहे इहा असां सभु अंग अखर उन जी बजट कापी असां हासिलु कई आहे। असां कोशिशि कंदासीं त मरहलेवार तव्हांखे PMC अस्पताल में जेके माण्हुनि जे ईंदड़ पैसा या बजट करप्शन जे वर चढ़े थी त इहे जेके खाधे पीते जा ठीको आहे उहो कंहिंखे आहे, उनजो फ्रंटमैन केरु आहे, मेडिसन जा ठीका काॾे था वञनि, हीअ जेके 7.25 करोड़ जेके अदर्स में ॾेखारिया विया आहिनि त उनजो को बि हिसाबु किताब अदर्स उहा MS जी मर्ज़ी आहे त उहा कहिड़ो बि बिल ठाहे छॾे। अॻे प्रोग्राम लाइ पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासि कंदा इजाज़त अलाए निगहबान।